जेको माण्हू ख़ुदकुशी तो करे उनजी क़बर ते अल्लाह ताला जो सभ खां वधीक अज़ाब हूंदो। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में एक शख़्स हाज़िर थियो ऐं अर्ज़ु करणु लॻो, या अली हिकिड़ो सुवालु खणी आयो आहियां, छा मूंखे हिन सुवाल जो जवाबु मिलंदो? हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, सुवालु कर। हू शख़्स चवणु लॻो, या अली उहा कहिड़ी क़बर हूंदी जंहिंजे मथां अल्लाह ताला जो सभ खां वधीक अज़ाब हूंदो? माना उहा कहिड़े माण्हू जी क़बर हूंदी जंहिंजे मथां अल्लाह जो सभ खां वधीक अज़ाब हूंदो? हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, जेको माण्हू ख़ुदकुशी तो करे उनजी क़बर ते अल्लाह ताला जो सभ खां वधीक अज़ाब हूंदो। यानी जेको संदे पाण खे मारे तो, ख़ुदकुशी तो करे, उन माण्हू जी क़बर ते अल्लाह ताला जो सभ खां वधीक अज़ाब हूंदो। जेको ख़ुदकुशी कंदो, संदे पाण खे मारींदो, त अल्लाह ताला उनजी क़बर ते सभ खां वधीक अज़ाब ॾींदो आहे। यानी वो ख़ुदकुशी करे तो, माना वो अहिड़ो गुनाह आहे त माना अल्लाह जी रहमतनि खां इनकार तो करे। जेको अल्लाह जी रहमतुनि खां इनकार तो करे, संदे पाण खे मारे तो, त उनजी क़बर ते अल्लाह ताला जो सभ खां वधीक अज़ाब हूंदो। हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु फरमायो त मूं हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाईंदे ॿुधो त जेको माण्हू ख़ुदकुशी करे तो, संदे पाण खे मारे तो, ख़ुदकुशी जंहिं तरीक़े सां संदे पाण खे मारे तो, के त माण्हू पंहिंजे गले में फंदो हणी ख़ुदकुशी कंदा आहिनि, के माण्हू वॾी जॻह तां छलांग हणी ख़ुदकुशी कंदा, का माण्हू वरी ज़हरीली शइ खाई ख़ुदकुशी कंदा आहिनि। जहिड़े नमूने उन ख़ुदकुशी कई हूंदी, उन नमूने सां अल्लाह ताला उन माण्हू खे क़यामत ताईं अज़ाब ॾींदो रहंदो जेको ख़ुदकुशी करे तो। हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको माण्हू जंहिं नमूने सां ख़ुदकुशी कंदो त अल्लाह ताला उन नमूने सां उनखे अज़ाब ॾींदो रहंदो। ख़ुदकुशी हराम आहे, माना अल्लाह जी रहमतनि खां इनकार तो करे। अल्लाह जेकी बि उनजी परेशानी या तकलीफ़ आहे, ख़ुदकुशी करण खां बहितर तो अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु करे, या अल्लाह साईं मुंहिंजी परेशानी या मुंहिंजी तकलीफ़ आई ख़तमु कर, त अल्लाह ताला उनजी परेशानी तकलीफ़ ख़तमु करे छॾे, त उनजी ख़ुदकुशी करण जी उनखे ज़रूरत कोन पवंदी। अगरि उहो अल्लाह जी बारगाह में उहो पंहिंजी परेशानी या तकलीफ़ ॿुधाए त उन ख़ुदकुशी करण जी ज़रूरत कोन पवंदी। पर उहो शैतान इंसान खे एॾो बरगलाए थो त माण्हू जल्दबाज़ीअ में, नौजवान अॼुकल्ह नौजवान ॾिठो वञे त को पंहिंजे माइटनि खां कोई चए थो मोटरसाइकिल मूंखे वठी ॾे, माण्हू उनखे मोटरसाइकिल पंहिंजा माइट अफोर्ड नथा करे सघनि त उहो इनकार कंदा, पोइ माण्हू उन नौजवान उन कावड़ चिड़ ऐं गुस्से में वञी ख़ुदकुशी कंदा आहिनि। के नौजवान पंहिंजे माइटनि खे चवंदा असांखे मोबाइल फ़ोन वठी ॾे, माइट त उहे अफोर्ड नथा करे सघनि, ओतिरा पैसा ग़रीब माण्हू किथां आणनि, पोइ उन नौजवान उन कावड़ में वञी ख़ुदकुशी कंदा आहिनि, दवा ज़हरीली शयूं पीअंदा आहिनि, या संदे पाण फंदो हणी या संदे पाण खे पिस्टल हणी मारे छॾींदा आहिनि, संदे पाण ख़ुदकुशी कंदा आहिनि। ख़ुदकुशी हराम आहे। अल्लाह ताला जो सभ खां वधीक अज़ाब उन माण्हू जी क़बर ते हूंदो आहे जेको ख़ुदकुशी कंदो आहे। वीडियो खे लाइक करे असांजे फेसबुक पेज खे फॉलो करे वठो। हिकु ॿिए वीडियो ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान। दोस्तों अस्सलाम वालेकुम। दोस्तों ये वीडियो रिकॉर्ड करण जो मक़सदु तव्हां ताईं हिकु मालूमात पहुचाइणी हुई। दोस्तों असांजी कोशिशि हुई त हिन फितने जे दौर में तव्हां ताईं इस्लामी मालूमात पहुचाए सघूं, हज़ूर अकरम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हदीसूं तव्हां ताईं पहुचाए सघूं, ऐं हज़रत अली रज़ियल्लाहु अन्हु जा फरमान तव्हां ताईं पहुचाए सघूं। पर कुझु फेसबुक कंपनी तरफ़ां इस्लामी मालूमात फेसबुक प्रोफाइल ते कुझु इशू आया आहिनि, तंहिंजे करे असां हिकु नओं पेज ठाहियो शकील अहमद जे नाले सां। उनखे फॉलो करे वठो त आईंदा वीडियो उन ज़रिए तव्हां ताईं पहुची सघनि। उन पेज जो लिंक बायो में मौजूदु आहे, उनखे पेज खे फॉलो करे वठो त आईंदा वीडियो उन ज़रिए तव्हां ताईं पहुची सघनि। हिन वीडियो खे सवाब जी नियत सां पंहिंजे दोस्तनि ऐं पंहिंजे भाइरनि में शेयर ज़रूरु कजो।